सिराणी भरसा यूनियन काउंसिल भुगड़ा मेमण में बरसाती तबाहकारन में केतरा ही कच्चा घर रही पट पइजी विया। सभई मुतासर खानदान वाहुर जा मुंतज़िर आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शाहनवाज़ चावड़ो। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूद आहियूं यूनियन काउंसिल भुगड़ा मेमण में, जिते 2 महीननि खां मुसलसल बरसात पवण खां पोइ यूनियन काउंसिल भुगड़ा में पाणी बरसाति जो गॾु थी वियो आहे, जेको निकाल न थी सघियो आहे। हितां जे अचो त हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे। जे पवण जे करे तमामु शदीद बि रहियो आहे। हुन में मुख़्तलिफ़ बीमारियूं जेकियूं आहिनि पखिड़िजी वियूं आहिनि, ऐं मलेरिया ऐं अखार्श ऐं गैस्ट्रो मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि ऐं हिन अस्पताल में का बि सहूलियत न थी वई आहे। बरसाति 3 महीननि खां वठी हली आहे, तंहिंमें को असां वटि ऑफिसर चङो न आयो आहे, जिन खे असां चूंडियो आहे उहो केर बि असां लाइ न अचण लाइ तयारु आहे। जे इमदाद असांजे ॻोठ यूसी में 1000 ॻोठ नाला, तंहिंमें ॾींहनि पिया 300। इन जी वजह सां अपील थी कजे त असांजी सार संभाल लहनि, जेको ही पाणी असांखे कढियो वञो वञे ॾिनो वञे। ये असांजो ॻोठ अॼु तक़रीबन 1.5 महीने खां ॿुॾो पियो आहे, को सार संभाल लेण वारो कोन्हे, को नुमाइंदो असां वटि न आयो आहे। हिते असां तक़रीबन बचड़ियाल माण्हू जेके असांखे माना को राशन कोन ॾिनो वियो आहे, को असांखे का अहिड़ी सहूलियत कोन्हे जेका असां पंहिंजे माना जेको बचनि खे गुज़र सफ़र करे खारायूं। असांजो जेको आबादियूं आहिनि जेको अहिड़ो आहे अबरो सबिरो जेको मसइलो सॼो पाणी हेठि पाणी में ॿुॾल आहे। हिते असां वटि को बि चूंडियल नुमाइंदो लड़ी न आयो आहे, न ई ज़िले इंतिज़ामिया मां को हिते आयो आहे। हिननि जो वधीक चवणो त असांजे ॻोठनि मां पाणी निकाल कराए ॾिनो वञे। कैमरामैन यासीन हुसैन सां गॾु शाहनवाज़ चावड़ो, टाइम न्यूज़ सिराणी।